سپریم کورٹ کے چیف جسٹس سے ملتمس ہوں کہ وہ فل کورٹ کا کمیشن بنائیں، فل کورٹ کا. یہ فساد فتنہ ختم کرنے کے لیے چاہے ترازو انصاف کی بنیاد پر ادھر جائے یا ادھر جائے، مجھے اس کی کوئی فکر نہیں ہے. بالکل میری آپ سے گزارش ہے کہ آپ فل کورٹ پر مبنی کمیشن آپ تشکیل دیں. میں آپ کو انشاءاللہ فی الفور میں خط کے ذریعے آپ سے میں ان رائٹنگ میں آپ کو یہ درخواست کروں گا، اور مجھے امید ہے کہ میری اس درخواست کی پذیرائی ہوگی پاکستان کے بہترین مفاد میں، 22 کروڑ عوام کے مفاد میں. جو فیصلہ اس فل کورٹ پر مبنی جو کمیشن کا ہوگا، میں اس کو منون اس کو نہ صرف تسلیم کروں گا بلکہ سر تسلیم خم کروں گا انشاءاللہ. دور دور تک میرا کوئی رتی برابر بھی یا ان کا ہمارے جو انٹیریئر منسٹر ہیں یا جو فوجی افسر ہیں ان تینوں نے کہ ہم نے سازش کی، دور دور تک اگر اس سازش کا کوئی ہلکا سا سایہ ثبوت، نحیف ثبوت بھی آ جائے تو میں خدا کی قسم کھا کے کہتا ہوں کہ میں ہمیشہ کے لیے نہ صرف سیاست چھوڑ دوں گا، جس طرح میں نے ماضی میں ان الزامات کے بارے میں کہا. السلام علیکم ناظرین، سندھ ریکس پروگرام میں اواں جو میزبان رزاق سروی حاضر ہے. ناظرین، ملک میں ایک افراتفری جو سیاسی افراتفری جو ماحول ہے. ॿ ॾींहं अॻु में PTI जे चेयरमैन इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च इस्लामाबाद ॾांहुं रवां दवां हो, गुजरांवाला में उन ते हमिलो थियो ऐं फायरिंग थी. उन में हिकिड़े माण्हू जी जो मौत बि वाक़िअ थियो ऐं उन खां सवाइ पाण इमरान ख़ान साहिबु ज़ख़्मी थियो ऐं ॿिया केतिरा ई कारकुन ज़ख़्मी थिया. ॿिनि ॾींहंनि खां वठी हिन इंतिहाई अफ़सोसनाक वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं PTI जा जेके कारकुन आहिनि उहे सॼे मुल्क में जेतिरो बि उन्हनि जो तइदादु आहे निकिरे थो, एहतिजाज करे रहिया आहिनि. मुख़्तलिफ़ जायुनि ते काफ़ी हंधनि ते बाहियूं बि ॾिनियूं वयूं ऐं पथराव कयो वियो. पुलिस सां उन्हनि जी जेका आहे सा डायरेक्ट छिकताण बि रही ऐं इंतिहाई हसास इदारनि जे ऑफ़िसुनि ते बि ॿाहिरां वञी एहतिजाज कयो वियो ऐं किथे किथे बाहियूं ॾियण जा वाक़िआ बि थिया. इंतिहाई ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे. हिकु तमामु वॾी पार्टी जेका हिन वक़्तु सभ खां वधीक मक़बूल हुजण जी दावा बि करे थी, उन जे तरफ़ां इन तरह जो रद्द अमल अचणु ऐं जंहिंमें हिकिड़ा अहम जेके हसास इदारा आहिनि उन्हनि खे बि निशानो बणाइणु हिकु इंतिहाई ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे. इहा ॻाल्हि बि अफ़सोसनाक आहे त इन क़िस्म जा वाक़िआ थियनि था जो हेॾे वॾे जेको एहतिजाज हो, वॾो जेको लॉन्ग मार्च हुयो, उन में केतिरा ई सवनि जे तइदाद में कारकुन ऐं अॻुवान मौजूदु हुआ. उते इन क़िस्म जो वाक़ियो पेश आयो ऐं उन जी जांच ज़रूरु थियणु खपे ऐं शफ़ाफ़ जांच थियणु खपे. पर जंहिं नमूने सां वरी उनखे हैंडल कयो पियो वञे, जंहिं तरह सां ख़ुदि PTI पाण उन मामले खे गैर संजीदगी सां खणी रही आहे ऐं इन जा जेके पेरा आहिनि किथे ॿिए हंधि खणी वञण जी कोशिशि करे रही आहे ऐं जेके बुनियादी जांच जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे बि पूरो न पियो कयो वञे. त इन सां लॻे इहो थो त हीउ मामिलो जेको आहे उनखे पॉलिटिसाइज़ कयो पियो वञे, उनखे सियासी रंग ॾेई उन मां बि को सियासी फ़ाइदो वठण जी कोशिशि कई पई वञे. अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई, ॾाढी अहम प्रेस कॉन्फ्रेंस हुई. उन प्रेस कॉन्फ्रेंस में वज़ीर आज़म इन इमरान ख़ान साहिब जे कंटेनर ते हमले जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कई ऐं हुन इहो चयो त बिल्कुलु बि इन क़िस्म जे वाक़िअनि खे बर्दाश्त नथो करे सघिजे. पर उन सां गॾोगॾु जेके इल्ज़ाम इमरान ख़ान साहिबु शौकत ख़ानम इस्पताल में वेही ऐं लॻाया ऐं उन में वज़ीर आज़म खे ऐं राणा सनाउल्लाह साहिबु जेको घरू वज़ीर आहे वफ़ाक़ी उनखे ऐं हिकु अहम ऐं हसास इदारे जे अहम अमलदार खे उनजो इल्ज़ाम लॻायो. उन ते सख़्तु तनक़ीद करण सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल खे गुज़ारिश कई त तव्हां फुल कोर्ट कमीशन जोड़ियो जेका इन हेॾे वॾे अहम मामले जी जांच करे ऐं इहे जेकॾहिं इल्ज़ाम मां थोरो बि को कुझु साबित थिए थो त हू हिकिड़ो पल बि इक़्तिदार में न रहंदो ऐं इस्तीफ़ा ॾेई हलियो वेंदो, बल्कि सियासत तां हथु खणी वेंदो.
इन क़िस्म जी वज़ीर आज़म जो रद्द अमल साम्हूं आयो आहे। उन खां पोइ हिकिड़ी ॿी बि अहम डेवलपमेंट थी आहे त जेका कुझु ॾींहंनि खां वठी इमरान ख़ान साहब अहम मुल्क जे इदारनि खे ते इल्ज़ाम जेको मढ़े रहियो हुयो ऐं उन जे नतीजे में जंहिं क़िस्म जी हिकिड़ी बेचैनी ऐं मुल्क जे अंदरि जेके सियासी कारकुन आहिनि, ख़ासि तरह सां PTI जा कारकुन आहिनि, उन्हनि में हिकिड़ो इश्ताल पखिड़िजी रहियो हो ऐं मुल्क में इन अहम इदारे जे मथां जंहिं तरह जा शक शुबा ऐं जंहिं तरह जी तनक़ीद खुलेआम थी रही हुई, उन खे रोकण जे लाइ पेमरा पाबंदी विझी छॾी आहे इमरान ख़ान साहब जे बयाननि खे, उनजे प्रेस कॉन्फ्रेंसुनि ऐं उन्हनि जे जलसनि में तक़रीरुनि खे नशर करण ते। छाकाणि त इहो इंतिहाई हिकु गैर संजीदगी आहे। असां माज़ी में ॾिसूं था त तमामु केतिरा ई सियासी तारीख़ में वाक़िया थिया आहिनि जंहिंमें पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻुवाण हुजनि, ANP जा अॻुवाण हुजनि, मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी JUI जा अॻुवाण हुजनि या ख़ुदि मुस्लिम लीग नून जा अॻुवाण हुजनि, उन्हनि ते बि हमला थींदा रहिया आहिनि असांजे मुल्क में। इहा का नई ॻाल्हि कोन्हे असांजे मुल्क जी तारीख़ में, पर हिन भेरे जॾहिं हीउ मामिलो थियो आहे त उन खां पोइ मुसलसिल हिकु इदारे खे जंहिं नमूने सां इल्ज़ाम जो शिकार बणायो पियो वञे, उहे इल्ज़ाम हुकूमत जो चवणु इहो आहे, जेके सियासी अॻुवाण आहिनि, जेके संजीदा सियासत करणु चाहिनि था, जेके जमहूरी सियासत करणु चाहिनि था, उन जो ख़्यालु इहो आहे त इन तरह सां जंहिं नमूने सां हिन इदारे खे, अहम इदारे खे तनक़ीद जो निशानो बणायो वञे पियो, अहिड़ो अॻु माज़ी में कॾहिं मिसाल कोन थो मिले। उन सां जेके पाकिस्तान जा दुश्मन मुल्क आहिनि, उन्हनि खे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे, उते शादमाना पिया थियनि, उते ख़ुशियूं पियूं मल्हाइजनि। उन जे करे इन तरह जे बयाननि खे रोकणु लाज़मी आहे ऐं पेमरा इन सिलसिले में ई पाबंदी लॻाई आहे। नाज़रीन, मां चाहींदुसि त तव्हांखे इहो बि ॿुधायां त हीउ जेको आहे इमरान ख़ान साहब जे काफ़िले ते हमले वारो मामिलो, इहो ख़ुदि इन्हनि जे अंदरि काफ़ी सवाल आहिनि जेके डिस्कस में अचनि पिया त जेको हिकिड़ो नौजवान जेको पकड़ियो वियो आहे जवाबदार, जेको ॿुधायो वञे पियो ऐं उन वटि जेको पिस्टल हो, उहो जेको हथियार आहे, उन जूं गोलियूं जेके मिलियूं आहिनि, उन सां गॾोगॾु ॿिया जेके खोल मिलिया आहिनि, उहे कंहिं ॿिए हथियार जा ॿुधाया वञनि पिया। त इन मां इहो लॻे थो त शायदि जेके जवाबदार आहिनि उहे हिकु न पर हिक खां वधीक आहिनि। इहे समूरियूं शयूं जांच में साम्हूं अचणियूं आहिनि ऐं उहा जांच ज़रूरु थियणु खपे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जिते जंहिं सूबे में इहो वाक़ियो थियो आहे, उन सूबे में हुकूमत बि PTI ऐं उनजे इतिहादी मुस्लिम लीग काफ़ जी आहे, पर उनजे बावजूदि उनखे लीगल तरह सां केस खे खणण जे बजाए उनखे पॉलिटिसाइज़ कयो पियो वञे। 2 ॾींहंनि गुज़रण बावजूदि केस दाख़िल न पियो थिए ऐं इल्ज़ाम तराशियुनि मथां इल्ज़ाम तराशियूं आहिनि ऐं जेको लीगल जेके रिक्वायरमेंट हूंदियूं आहिनि त जॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि या को बि क्राइम थींदो आहे त बाक़ाइदा उनजी FIR कटिबी आहे। FIR खां पोइ उनजी जांच थींदी आहे ऐं जेकॾहिं उन में को वायलेंस थियो आहे, को तशदुद थियो आहे, को रत वियो आहे, को इन क़िस्म जो या मर्डर थियो आहे या को ज़ख़्मी थियो आहे, त उन्हनि सभिनी खे फौरी तौर ते सरकारी इस्पताल में वञी ऐं पंहिंजो उते चेकअप कराइणो पवंदो आहे, जंहिंखां पोइ हिकिड़ो बाक़ाइदा मेडिको लीगल ऑफिसर हूंदो आहे जेको सर्टिफिकेट जारी कंदो आहे, जंहिंजे बुनियाद ते FIR कटिबी आहे। त इहे सभु समूरा जेके लीगल प्रोसेस आहिनि, हिकु क्रिमिनल केस खे ऐं हिन वॾे वाक़िए खे जांच करण जे हवाले सां ज़रूरी हुआ, उन्हनि ते अमल न थियो आहे। ऐं उन हवाले सां ॾिठो इहो वञे पियो त शायदि पंजाब जी जेका हुकूमत आहे ऐं वॾो वज़ीर परवेज़ इलाही आहे, उन ऐं PTI जी क़यादत में इख़्तिलाफ़ मौजूदु आहे। उहे जेको ॿुधायो वञे पियो, बाज़ाहिर त परवेज़ इलाही साहिब जो को रद्देमल बि कोन आयो आहे ऐं उनजो को इन सिलसिले में बयान बि कोन आयो आहे, पर जेको ॿुधायो वञे पियो उहो इहो आहे त जंहिं तरह जा नाला वठी ऐं इमरान ख़ान साहब जवाबदार ठहिराए पियो वज़ीर आज़म खे, घरू वज़ीर खे, अहम इदारे जे हिकु वॾे अमलदार खे, त उन ते वज़ीर आला परवेज़ इलाही खे इख़्तिलाफ़ आहे ऐं हू नथो चाहे त इन क़िस्म जी FIR कटी वञे जेका पॉलिटिकल ऐं जंहिंजा हिकिड़ा
पॉलिटिकल मक़सद हुजनि। हू शायदि इहो ई रीज़न आहे जो 2 ॾींहंनि ताईं इन सिलसिले में का पेशरफ़्त कोन थी आहे ऐं हीउ मामिलो अहम आहे, इन ते डिस्कस थियणु खपे, इन ते वधीक ॻाल्हाइणु खपे। पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते ऐं ब्रेक तां वापसि अची असां लाहौर में सीनियर तजदीदनिगार इमदाद सूमरो सां गुफ़्तगू कंदासीं। तेसिताईं असां गॾु रहिजो। वठूं था मुख़्तसिर ब्रेक।